अस्सलाम वालेकुम। वेलकम टू द सेपीन सिंधी अकेडमी। सेपीन सिंधी अकेडमी ते भली कार। छा तव्हांखे ख़बर आहे त असांजे जिस्म जो वॾे में वॾो आर्गन या वॾे में वॾो उज़वो कहिड़ो आहे? वॾे में वॾो उज़वो आहे स्किन याने चमड़ी। हाणे असां स्किन जे बाबति कुझु वधीक पढ़ंदासीं। इंसान जी स्किन या चमड़ी जा टे तह थियनि था: एपीडर्मिस ॿाहिरियों तहो, डर्मिस विचों तहो, हाइपोडर्मिस याने अंदरियों तहो। इन्हनि टिनी तहनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बनावटूं थियनि थियूं। असां उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं। एपीडर्मिस, एपी माना आउट या ऑन या ओवर, ऐं डर्म माना लेयर या तह। एपीडर्मिस माना ॿाहिरियों तह। ही ॿाहिरियों तह हूंदो आहे जेको मोवल सेलनि जो ठहियलु हूंदो आहे ऐं हिन जो कमु हूंदो आहे जानदारनि जे अंदरियनि उज़वनि जी हिफ़ाज़त करणु ऐं प्रोटेक्शन करणु। सो एपीडर्मिस जो मेन कमु छा आहे? प्रोटेक्ट्स द इनर ऑर्गन्स याने अंदरियनि उज़वनि जो बचाव करणु। हाणे असां डर्मिस या मीज़ोडर्मिस, इनखे मीज़ोडर्मिस बि चइबो आहे, याने मिडिल लेयर या विचों तह पढ़ंदासीं। विचें तह में हेयर फॉलिकल्स याने वार जूं पाड़ूं हूंदियूं आहिनि। विचें तह में पघर वारा गदूद हूंदा आहिनि। विचें तह में सणभ कढण वारा गदूद बि हूंदा आहिनि ऐं विचें तह में नर्व्स याने दिमाग़ी तंतूं बि हूंदियूं आहिनि। विचें तह में जेको आहे रॻूं या वेसल्स बि हूंदियूं आहिनि। इहो विचों तह ई त आहे न जेको महसूसु कंदो आहे। विची चमड़ी महसूसु करे थी टच खे या हार्ड शयुनि खे या धक लॻण खे। सिंपली विची तह में हेयर फॉलिकल्स, स्वीट ग्लैंड, ऑयल ग्लैंड, ब्लड वेसल्स या नर्व्स, इहे सभु विचें तह में मौजूदु हूंदियूं आहिनि। चमड़ी जो आख़िरी तह आहे हाइपोडर्मिस याने इनर लेयर ऑफ द स्किन याने चमड़ी जो अंदरियों तह। अंदरें तह जी जेका अहम बनावट आहे उहा आहे एडिपोज टिश्यूज़ याने फैट सेल्स या फैट टिश्यूज़। इहे टिश्यूज़ जेके हूंदा आहिनि असांजे जिस्म में सणभ खे जमो कंदा रहंदा आहिनि ऐं जिस्म खे गरम रखंदा आहिनि। सिंपली जेके एडिपोज टिश्यूज़ आहिनि या उनखे फैट सेल बि चवंदा आहियूं, उहे सणभ खे जमो कंदा आहिनि ऐं असांजे जिस्म खे गरम रखण में मददगार हूंदा आहिनि। Thank you for watching our channel. Please subscribe, like and share to the friends.